शहदाद कोट में खबरवासा शेयर कई पिया। शहदाद कोट में बरसाती पानी बीठल हुजण सबब रहवासी मजबूर थी जनाज़ो पानी मां गुजारे कब्रिस्तान पहुंचायो है। शहर के मुख्तलिफ इलाइकन में म्यूनिसिपल इंतजामिया बरसाती पानी निकाल न कराए सकी। इलाइकन में पानी बीठल हुजण सबब लाश दफनाइण में भी मसलो थी रहो है। शहरन पारा बरसाती पानी निकाल कराइण जो मुतालबो कियो वियो। शहदाद कोट में खबरवार से शेयर कई पिया। शहदाद कोट में बरसाती पानी बीठल हुजण सबब रहवासी मजबूर थी विया आहिनि। खबरवार से शेयर कई पिया। बरसाती पानी बीठल हुजण सबब रहवासी मजबूर थी जनाज़ो पानी मां गुजारे कब्रिस्तान पहुंचायो है। शहर के मुख्तलिफ इलाइकन में म्यूनिसिपल इंतजामिया बरसाती पानी निकाल न कराए सकी। शहदाद कोट में तफसील मालूम कंदासीं सदाम सोलंकी का। जी सदाम आगा कजो। जी बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे शहदाद कोट जो आहे। जॾहिं त असांजा जेके जीअरा माण्हू आहिनि उन्हनि त फ़ाइदो न वठी सघियो आहे, पर म्यूनिसिपल जी नालीअ जे करे जेको ही फोत थियल जनाज़ो आहे उनखे मोहल्ले वासी सिंगल शहरनि जे मोहल्ले वासी जेके रवासी हुया उहो पंहिंजे प्यारनि जो जनाज़ो जेको आहे त खट ते खणाए विच नाली ऐं गंदगी मां खयूं पिया वञनि। जॾहिं त उन्हनि मुतालबो कंदे चयो आहे त ही जेको म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन यारमन सुमरो मुक़ररु थियो आहे उन ॾींहं खां वठी शहदाद कोट जा 14 ई वार्ड गंदगीअ जे ऐं पाणी जे वर चढ़ी विया आहिनि। मुसलसिल अॼु बरसाति के 10 ॾींहं गुज़रण बावजूदि मेन रोड आहे जितां हर रोज़ जे बुनियाद ते हज़ारे माण्हू गुज़र सफ़र कंदा आहिनि, जंहिंजे साम्हूं हिकु वॾो स्कूल आहे सिंगल सेक्शन बॉयज़ स्कूल जिते 2000 खां मथे ॿार पढ़ंदा आहिनि ऐं उनजे साम्हूं हिकु वॾी मस्जिद आहे जिते 5 वक़्त निमाज़ थींदी आहे। पर चेयरमैन जे कन ते का बि जूअ नथी चुरे त हिन वॾे मेन रोड खे पाणी गंदगी जो कढाए सफ़ाई सुथराई करे वञे। जॾहिं त अॼु सिंगल सेक्शन मोहल्ला में हिकु जनाज़ो हुयो जंहिंखे मजबूरीअ तौर ते पाणीअ जे गंदे पाणीअ मां DTV जी स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था त उहे उन मां क्रॉस करे खणी वञी रहिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट सां त फौरी तौर ते हिन शइ जो नोटिस वठी चेयरमैन जे ख़िलाफ़ कमेटी तयारी वञे त ही एॾी सारी नाली ऐं इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं छा करे रही आहे जो मेन रोड तां पाणी गंदगी जो क्रॉस न कयो पियो वञे। मेहरबानी अवां जी सदाम आगा करण लाइ। रावलपिंडी वेंदड़ मुसाफ़िर बस खाई में कल्टी थियण जे नतीजे में 29 ॼणा फोत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ज़रियनि मूजिब हवेली कोटा खां रावलपिंडी वेंदड़ बस खाई में किरी पई। हादसे जे नतीजे में 29 ॼणा फोत ऐं 1 ज़ख़्मी थी पियो। मकामी इंतजामिया मूजिब मुसाफ़िर बस सां हादसो आनापुल वेझो पेश आयो आहे, पर हादसे जा सबब अञा ताईं मालूम नाहिनि थी सघिया। ज़रियनि मूजिब जबलपारू इलाइक़ो हुजण सबब पुलिस ऐं रेस्क्यू इख्तियारनि खे हादसे वारे हंधि पहुचण में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि, जॾहिं त मकामी माण्हुनि पंहिंजी मदद पाण सां फोतनि ऐं ज़ख़्मियुनि खे बस मां कढे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। हबे जो ईरान में ईंदड़ ज़ाइरीन जी बस सां हादसे जे नतीजे में 12 ॼणा फोत 50 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। मकरान कोस्टल हाईवे ते विसी टॉप जो बस ब्रेक फेल थियण सबब खाई में किरी पई। हादसे जे नतीजे में 12 मुसाफ़िर फोत ऐं 50 खां वधीक ज़ख़्मी थी पिया, जिन खे मकरान अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस चमड़ा है ईरान में ईंदड़ बस ज़ाइरीन खे खणी पंजाब वञी रही हुई। ज़ाइरीन जो तालुक लाहौर ऐं गुजरावाला सां हुए। वासिले त कुछ ॾींहं अॻु ईरान में पाकिस्तानी ज़ाइरीन जे बस सां हादसे में 35 मुसाफ़िर फोत ऐं 15 ज़ख़्मी थिया हुआ। हादसे में फोत थी वियनि जा लाश C-130 ज़रिए जैकबाबाद पहुचाइण बाद वासन हवाले कया विया हुआ। जमीयत उलमा इस्लाम फे ऐं तहरीक इंसाफ जे अखबारनि विच में मुलाक़ात जी अंदरूनी कहानी साम्हूं अची वई आहे। ज़रियनि मूजिब JYFE ऐं PTI जे इजलास में पार्लियामेंट में हर मुमकिन कानून साज़ी लाइ 2 कमेटियूं ठाहिण ते इतफ़ाक़ कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त ॿिन्ही कमेटियुनि में 2 ॾींहं में मुलाक़ात करण ऐं कानून साज़ी लाइ कढियल अमल जोड़ण ते इतफ़ाक़ थियो आहे। JYFE जो कामरान मुर्तज़ा ऐं मौलाना अब्दुल गफूर हैदरी ऐं PTI जो बैरिस्टर गोहर ऐं शिबली फराज कमेटी में शामिल हूंदा।
वासिरत पीटीआई वफ़द जमीयत उलमा इस्लाम जे सरबराह मौलाना फजल रहमान सां मुलाक़ात कई हुई, जंहिंमें मुल्क की सियासी सूरत हाल ते सलाह मशवरा कया पिया ऐं केतिरा ई फ़ैसिला कया विया। उन मौक़े ते पीटीआई तर्जुमान चयो त पार्लियामेंट में कानून साज़ी ते गॾियल तौर ते अॻिते वधण जो फ़ैसिलो कयो आहे। जेईपाई तर्जुमान असलम कोरी जो चवणु आहे त वफ़द जे सतह ते इजलास थियो ऐं पार्लियामेंट में रोज़ाने मामलनि ते गॾिजी अॻिते वधण जो फ़ैसिलो कयो पियो आहे। शंघाई ताउन तंज़ीम जे इजलास लाइ पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी के शिरकत लाइ इस्लामाबाद अचण जी दावत ॾिनी आहे। भारत पारां फ़िलहाल पाकिस्तान जे अहिड़ी दावतनामे बाबति को बि फ़ैसिलो नाहे कयो। शंघाई ताउन तंज़ीम जे गॾियाणी हिन साल 15-16 अक्टूबर ते इस्लामाबाद में मुनक़िद कई वई आहे। शंघाई ताउन तंज़ीम जी सरबराही ऐं हुकूमती काउंसिल जी चेयरमैनशिप हिन भेरे पाकिस्तान वटि आहे। वासिरत आख़िरी भेरो 2015 में भारत जी पढ़ी वज़ीर सुषमा स्वराज शंघाई ताउन तंज़ीम इजलास में शिरकत जे लाइ पाकिस्तान जो दौरो कयो हो। लिबनान जी मज़ाहिमती तंज़ीम हिज़्बुल्लाह पंहिंजे कमांडर फवाद शाकिर जे क़त्ल जो बदिलो वठण लाइ रात देर सां इसराइल ते 320 रॉकेट ऐं 100 खां वधीक धमाकेदार ड्रोन फायर कया। पढ़ी मीडिया मूजिब हिज़्बुल्लाह उत्तर इसराइल जे मुख़्तलिफ़ शहरनि ते ड्रोन्स ऐं रॉकेटनि सां हमला कया। हिज़्बुल्लाह पंहिंजे हमले में इसराइली फ़ौजी सामान ऐं आयरन डोम दिफ़ाई निज़ाम खे निशानो बणायो। हिज़्बुल्लाह तरफ़ां जारी कयल बयान में चयो पियो त असां पंहिंजे कमांडर फवाद शाकिर जे क़त्ल जो बदिलो वठण लाइ इसराइल ते 320 रॉकेट फायर कया ऐं इहो असांजे इंतकाम जो पहिरियों मरहलो आहे जेको हाणे मुकमल थी चुको आहे। हिज़्बुल्लाह जे हमले खां पोइ तल अबीब तहां समूरे डामन खे मुअतल कयो पियो, पर हाणे ॿीहर बहाल कयो पियो आहे। ॿिए पासे हिज़्बुल्लाह जे हमलनि खां पोइ इसराइल में ईंदड़ 48 कलाकनि लाइ एमरजेंसी लागू कई वई आहे ऐं माण्हुनि खे घरनि में रहण जी हिदायत कई वई आहे। हिज़्बुल्लाह जे हमलनि जे जवाब में इसराइली जंगी जहाज़नि बि लेबनान ते हमला कया आहिनि, जॾहिं त इसराइली फ़ौज बि दावा कई आहे त असांजी हवाई फ़ौज 100 जंगी जहाज़नि अॻु हिज़्बुल्लाह जे रॉकेट लॉन्चर साइटनि ते हमला कया। हज़ारे रॉकेटनि खे हिज़्बुल्लाह जे हमले खां अॻु ई तबाह कयो पियो। व्हाइट हाउस पारां हिज़्बुल्लाह ऐं इसराइल विच में वधंदड़ छिकताण ते बयान जारी कंदे चयो पियो त अमेरिकी सदर जो बाइडन इसराइल ऐं लिबनान जे ताज़ी सूरतहाल ते नज़र रखी रहियो आहे। सदर बाइडन क़ौमी सलामती टीम सां राब्ते में आहे। पढ़ी मीडिया रिपोर्ट्स मूजिब इसराइल दावा कई आहे त ॾखण लिबनान में केतिरनि ई हमलनि में हिज़्बुल्लाह जे हिकु सेल खे निशानो बणायो वियो। ॾखण लिबनान जे केतिरनि ई शहरनि ते इसराइल जे हवाई हमलनि में 8 ॼणा शहीद थी विया आहिनि। होॾां यमन जे हुसी बाक़ियुनि रेड समुंड में यूनानी ऑयल टैंकर खे निशानो बणायो। हुसी फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त फ़लस्तीन जे बंदरगाहनि में दाख़िल थियण ते पाबंदी जी भनकड़ी करण ते जहाज़ खे निशानो बणायो वियो। इसराइली तरफ़ां गज़ा में क़ुरान पाक जी बेहरमती करण सॼी दुनिया जा मुसलमान सख़्त काबर जो इज़हार कयो आहे। बासिरत इसराइली जारीअ जे नतीजे में 7 अक्टूबर 2023 खां हिन वक़्त ताईं 40,300 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि, जिन में अक्सरियत औरतुनि ऐं ॿारनि जी आहे। हमलनि में 93,000 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। बरसातुनि जो ताक़तवर सिस्टम अॼु खां मुल्क में दाख़िल थियण जो इम्कान आहे। कराची में रेन एमरजेंसी लागू कई वई आहे। मौसमियात खाते पारां कराची में 25-26 अगस्त ते तेज़ बरसात जी अॻकथी कई वई आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज जो चवणु आहे त कराची में तेज़ बरसात सबब अर्बन फिल्डिंग जो ख़दशो आहे। मौसमियात खाते सिंध ऐं बलूचिस्तान जे माहीगीरनि खे 27 खां 30 अगस्त ताईं ऊन्हे समुंड में न वञण जो मशवरो ॾिनो आहे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब मकानी इदारनि जे मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कंदे म्यूनिसिपल सर्विसिस खे हाई अलर्ट रहण जी हिदायत कई आहे। होॾां पीडीए में 25 अगस्त खां पंजाब में बि तेज़ बरसातनि जे इम्कान सबब अलर्ट जारी कयो आहे। सिंधु दरिया जे वेकरनि में चाड़िस मांझत वेझो उनड़पुर जा केतिरा ई ॻोठ पाणी जे घेरे में अची विया आहिनि। ॻोठ जान मोहम्मद, मेसू दरिया खान कोसो, ॻोठ मलवाणी कोसो समेत केतिरनि ई ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। ॻोठाणनि तरफ़ां पंहिंजी मदद तहत बंदि ॾियण जो सिलसिलो जारी आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त संदन ॻोठ ॿुॾण जो ख़दशो पैदा थी वियो आहे, पर इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं के बि उपाउ न वरिता आहिनि, जे सबबि हू ख़ौफ़ में वरतल आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी संदन वाहवा कई वञे।
सिंधु दरिया में चाड़बा तरबिलोच कचेवार इलाइक़े में पानी दाख़िल थी वियो आहे। 12 खां वधीक ॻोठ पाणी जे घेरे में हुजण सबबि प्रवासी सख़्त रुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। सितो माची, तैयब माची, भुट जे मशीन कोट, सोनारो सियाल ऐं ॿिनि ॻोठनि जो शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। हज़ारे एकड़नि ते बीठल तेरवण चूअर जो फसल ऐं लेमन जा बाग बि पाणी हेठि अची पिया। इलाइक़े वासियुनि मौसम हू हाणे ॿेड़ियुनि ते सफ़र करण ते मजबूर बणिजी विया आहिनि। सरकार संदन का बि वाहो न कई आहे। हुन जो त खाद खुराक जो सामान खुटी वियो आहे, जे सबबि हू बुखो काटण ते मजबूर आहिनि। नोटिस वठी संदन मदद कई वञे। ॿिए तरफ़ आबाशी खाते जे अमलदार इफ़्तिकार लांघा जो चवणु हो त बकरी SMA बचाव बंद ते पाणी जो दबाव बरक़रार आहे। सूरतहाल नॉर्मल आहे। बंद जी पोज़ीशन मज़बूत आहे। का बि ख़तरे जी ॻाल्हि आहे। संदसि चवणु हो त ॾींहं राति बंद जी चौकसी कई पई वञे। बंद ते पत्थर विछाए बंद खे मज़बूत कयो वियो आहे। हू पाण निगरानी करे रहियो आहे।